शांति। अॼु जी मूल्य 9/3/2025। अॼु रिवाइज़ कोर्स 20/3/2004 हिन वर्ष के विशेष जीवन मुक्त वर्ष के रूप में मनाए। एकता एकाग्रता सां पाप खे प्रत्यक्ष करो। अॼु स्नेह जे सागर चारों ओर जे स्नेही ॿारनि खे बाबा ॾिसनि पिया। बाप जो बि ॿारनि सां दिलि जो अविनाशी स्नेह आहे ऐं ॿारनि जो बि दिलाराम बाप सां दिलि जो स्नेह आहे। ये परमात्मा स्नेह दिलि जो स्नेह सिर्फ़ु बाप ऐं ब्रह्मण ॿार ई ॼाणंदा आहिनि। परमात्मा स्नेह जे पात्र सिर्फ़ु तव्हां ब्रह्मण आत्मायूं ई आहियो। भगत आत्मायूं परमात्मा जे लाइ परमात्मा प्यार जे लाइ प्यासियूं आहिनि, पुकारदियूं आहिनि। तव्हां भाग्यवान ब्रह्मण आत्मा हुन प्यार जी प्राप्ति जे पात्र आहियो। बाप दादा ॼाणंदा आहिनि कि ॿारनि जो विशेष प्यार छो आहे, छो जो हिन समय ई सर्व खज़ाननि जा मालिक द्वारा सर्व खज़ाना प्राप्त थींदा आहिनि। जो खज़ाना सिर्फ़ु हाणे जे हिकु जन्म न हलंदा आहिनि, लेकिन अनेक जन्म ताईं अविनाशी खज़ाना असां सां गॾु हलंदा आहिनि। तव्हां सभी ब्रह्मण आत्मायूं दुनिया जे मुआफ़िक़ हथ ख़ाली न वेंदा, सर्व खज़ाना साथ रहंदा। त अहिड़े अविनाशी खज़ाननि जी प्राप्ति जो नशो रहंदो आहे ऐं सभी ॿार खे अविनाशी खज़ाना जमा कया आहिनि। जमा जो नशो आहे, जमा जी ख़ुशी बि सदा रहंदी आहे। हर हिक जे चहिरे ते खज़ाननि जी जमा जी झलक ईंदी आहे। बाबा चवनि था, ॼाणंदा आहियो कहिड़े खज़ाना बाप द्वारा प्राप्त आहिनि। कॾहिं पंहिंजी जमा जे खाते खे चेक कयो अथव? बाप त सभी ॿारनि खे हर हिकु खज़ानो अखुट ॾींदा आहिनि। कंहिंखे थोरो कंहिंखे ज़्यादा न ॾींदा आहिनि। हर हिकु ॿार अखुट अखंड अविनाशी खज़ाननि जा मालिक आहिनि। हर हिकु ॿार अखुट अखंड अविनाशी खज़ाननि जा मालिक आहिनि। बालक ठहिणु अर्थात सर्व खज़ाननि जो मालिक ठहिणु। बाबा जो बालक ठहिणु अर्थात सर्व खज़ाननि जा मालिक ठहिणु। त इमर्ज करो कि केतिरा खज़ाना बाप दादा ॾिना अथई। सभिनि खां पहिरियों खज़ानो आहे ज्ञान धन। त सभिनि खे ज्ञान धन मिलियो आहे न, या मिलणो आहे। अच्छा जमा बि आहे या थोरो जमा आहे, थोरो हली वेंदो। ज्ञान धन अर्थात समझदार ठही, त्रिकालदर्शी ठही कर्म करणु। नॉलेजफुल थियणु, फुल नॉलेज ऐं टिनी कालनि जी नॉलेज खे सम्झ ज्ञान धन खे कार्य में लॻाइणु। हिन ज्ञान जे खज़ाने सां प्रत्यक्ष जीवन में हर कार्य में यूज़ करण जी विधि सां सिद्धि मिलंदी आहे। हिन ज्ञान जे खज़ाने सां प्रत्यक्ष जीवन में हर कार्य में यूज़ करण जी विधि सां सिद्धि मिलंदी आहे। त ज्ञान जे खज़ानो छा थींदो आहे? समझदार ठहिणु, त्रिकालदर्शी ठही कर्म करणु, नॉलेजफुल ठहिणु, फुल नॉलेज ऐं टिनी कालनि जी नॉलेज खे सम्झी ज्ञान धन खे कार्य में लॻाइणु। समझदार थियण बि उनखे कार्य में बि लॻाइणु। हिन ज्ञान जे खज़ाने सां प्रत्यक्ष जीवन में हर कार्य में यूज़ करण जी विधि सां सिद्धि मिलंदी आहे। जो कई बंधननि सां मुक्त ऐं जीवन मुक्ति मिलंदी आहे। जंहिंजे कारण असांखे विधि सां सिद्धि मिलंदी आहे। त कई बंधननि सां मुक्ति ऐं जीवन मुक्ति मिलंदी आहे। अनुभव कंदा आहियो न। हिन खे सत्युग में जीवन मुक्ति मिलंदी। हाणे बि हिन संगम जे जीवन में अनेक हद जे बंधननि सां मुक्ति मिली वेंदी आहे। जीवन बंधन मुक्त ठाहे ॾींदा आहिनि। ॼाणंदा आहियो न केतिरा बंधननि सां फ्री थी विया आहियो, केतिरे प्रकार जे हाय सां मुक्त थी विया आहियो।
त सदा हाय हाय ख़त्म वाह वाह जा गीत ॻाईंदा आहियो न। अगरि कोई बि ॻाल्हि में जरा बि मुख सां न, लेकिन संकल्प मात्र बि स्वप्न मात्र बि हाय निकिरंदो न मन में ईंदी आहे त जीवन मुक्ति न आहे। थोरो सो बि अगरि निकितो हाय इहे छा थियो त सम्झो जीवन मुक्ति न आहे। सदा वाह 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 ईअं आहे न। माताऊं हाय हाय त न कंदियूं आहिनि न, कॾहिं कॾहिं कंदियूं आहियो, पांडव कंदा आहिनि। मुख सां भले न करो, लेकिन मन में संकल्प मात्र बि अगरि कंहिं ॻाल्हि ते हाय आयो त फ्लाए न आहे। हाय इहो छा थियो, हाणे छा थींदो, इहे संकल्प मात्र बि न अचिणो खपे। हाणे संकल्प मात्र बि न अचिणो खपे। हाय अर्थात बंधन, फ्लाए अर्थात उड़ती कला, है न। त अगरि असांखे थियो भई हाय इहे छा थियो, हाय ईअं छो थियो, हाणे छा थींदो, फ्लाए करो, चलो जो थियो सुठो थियो हूंदो, कुझु न कुझु हर हिकु ॻाल्हि में कल्याण। त हाय हाय जी जॻह फ्लाए करे वठो। हाय अर्थात बंधन, फ्लाए अर्थात उड़ती कला अर्थात जीवन मुक्ति, बंधन मुक्त। त चेक करो छो जी ब्रह्मण आत्मायूं जेसिताईं स्वयं बंधन मुक्त न थियूं आहिनि, कोई बि सोने जी हीरे जी रॉयल बंधन जी रस्सी में बंधल आहिनि, त सर्व आत्माउनि जे लाइ मुक्ति जो गेट खुली न सघंदो। केॾी वॾी ज़िम्मेवारी आहे। अगरि असां किथे बि बंधन में हूंदासीं त सर्व आत्माउनि जे लाइ मुक्ति जो गेट न खुलंदो। त असांजो सदा फ्लाए रहणु अर्थात सदा संतुष्ट रहणु, ख़ुशि रहणु, शांति रहणु, आनंद में रहणु, पवित्र रहणु ही सर्व आत्माउनि खे सर्व प्रकार जी विकार बुरायूं बंधननि सां मुक्त थी करे छॾियो। असां सदा ख़ुदि खे आत्मा सम्झी बाबा जो सम्झो, देह जे सभु संबंध चीज़ुनि सां संबंध रखंदे हुए बंधननि सां मुक्त रहो त सर्व जे लाइ बि ईअं थी वेंदो। त बाबा चवनि था कि चेक करो छो जी तव्हांजी बंधन मुक्त थियण सां ई सर्व आत्माउनि जे लाइ मुक्ति जो गेट खुली सघंदो। असांजे बंधन मुक्त थियण सां सर्व आत्माउनि जे लाइ मुक्ति जो गेट खुलंदो त गेट खोलण वारी जी व सर्व आत्माउनि जी दुख अशांति सां सर्व आत्माउनि खे दुख अशांति सां मुक्त थियण जी ज़िम्मेवारी तव्हांजे मथां आहे। गेट खोलणु सर्व आत्माउनि जे दुख अशांति सां सर्व आत्माउनि खे मुक्त करण जी ज़िम्मेवारी असांजी आहे। त चेक करो पंहिंजी ज़िम्मेवारी केसिताईं निभाई। तव्हां सभिनि बाप दादा सां गॾु विश्व परिवर्तन जो कार्य करण जो ठेको उठायो आहे न, ठेकेदार आहियो न, ज़िम्मेवार आहियो। अगरि बाप चाहे त सभु कुझु करे सघंदा आहिनि, लेकिन बाप ॿारनि सां प्यार आहे, बाप खे ॿारनि सां प्यार आहे, अकेलो न करणु चाहींदा आहिनि। तव्हां सर्व ॿारनि खे अवतरित हूंदे ई साथ में अवतरित कयो आहे न। शिवरात्रि मनाई न त कंहिंजी मनाई, सिर्फ़ु बाप दादा जी तव्हां सभिनि जी बि त मनाई, असां सभिनि बि त बर्थडे मनायो न। बाप जे आदि सां अंत ताईं जा साथी आहियो न, इहे नशो आहे न। अना आदि सां अंत ताईं जा साथी आहियो, भॻवान जा साथी आहियो, भॻवान सां साथी आहियूं कि हिन संगम युग ते बि असांजो बाबा सां गॾु जनम ॾींहुं मल्हाईंदो आहे। त बाप दादा हाणे हिन वर्ष जी सीज़न जे अंत में पाठ वॼाइण में इहे ई सभु ॿारनि सां चाहींदा आहियूं। ॿुधायूं छा चाहींदा आहिनि बाप दादा? करिणो पवंदो, सिर्फ़ु ॿुधणो न पवंदो, करिणो पवंदो। ठीकु आहे, टीचर्स हथु ठाहियो, टीचर्स पंखा बि हिलाइनि थियूं, गर्मी थी लॻे। अच्छा, सभी टीचर्स कंदा, कंदा। अच्छा, हवा बि लॻे थी, हथ बि हिलायो था, सीन सुठी लॻे थी, ॾाढो सुठो।
त बाप दादा हिन सीज़न जी समाप्ति समारोह में हिकु नए प्रकार जी दीपमाला मल्हाइणु चाहींदा आहिनि। सम्झो, नए प्रकार जी दीपमाला मल्हाइणु चाहींदा आहिनि त तव्हां सभी दीपमाला मल्हाइण लाइ तयारु आहियो? जो तयारु आहे उहो हथु उठायो। ईअं ई हा न करिणो आहे। बाप दादा खे ख़ुशि करण लाइ हथु न उठाइणो आहे, दिलि सां उठाइणो आहे। अच्छा, बाप दादा पंहिंजी दिलि जी आशाउनि खे संपन्न करण जे दीप जॻह उहा ॾिसणु चाहींदा आहिनि। जेकी बाबा जी दिलि जी आशाऊं आहिनि, आशाउनि खे संपन्न करण जा दीप जॻह उहा ॾिसणु चाहींदा आहिनि। त बाप दादा जी आशाउनि जे दीपकनि जी दीपमाला मल्हाइणु चाहींदा आहियो? बाप दादा जे आशाउनि जे दीपकनि जी दीपमाला मल्हाइणु चाहींदा आहियो? सम्झो कहिड़ी दीपमाला मल्हाईंदा? दीपावली मल्हाईंदा। स्पष्ट आहे न। त बाप दादा आशाउनि जे दीपक छा आहिनि? अॻिले वर्ष खां वठी करे हीअ वर्ष बि सीज़न जो पूरो थी वियो। बाप दादा चयो हुई तव्हां सभिनि बि संकल्प कयो, यादि आहे न? कोई उहो संकल्प सिर्फ़ु संकल्प ताईं पूरो कयो, कोई संकल्प खे अधु पूरो कयो, कोई सोचते ई आहिनि लेकिन सोचण ताईं आहे। उहो संकल्प छा आहे? कोई नई ॻाल्हि न आहे, पुराणी ॻाल्हि आहे। स्व परिवर्तन सां सर्व परिवर्तन। विश्व जी त ॻाल्हि छोड़ो, लेकिन बाप दादा स्व परिवर्तन सां ब्रह्मण परिवार परिवर्तन इहा ॾिसणु चाहींदा आहिनि। स्व परिवर्तन सां ब्रह्मण परिवार परिवर्तन ॾिसणु चाहींदा आहिनि। हाणे इहे न ॿुधणु चाहींदा आहिनि कि हीअं थिए त हीअं थिए, हीअ बदिले त मां बदिलां, हीअ करे त मां करां। हिन में विशेष हर हिकु ॿार खे ब्रह्मा बाप विशेष चवनि था कि मुंहिंजे समान हे अर्जुन ठहो। इन में पहिरियों मां, पहिरियों हीअ न, पहिरियों मां, हीअ मां कल्याणकारी मां आहियां। बाक़ी हद जी मां हेठि किराइण वारी आहे। इन में जो कहावत आहे न, जो ओटे सो अर्जुन, त अर्जुन अर्थात नंबर 1, नंबरवार न, नंबर 1। अर्जुन अर्थात नंबर 1। त बाप त तव्हां नंबर 2 ठहणु चाहींदा आहियो या 1 ठहणु चाहींदा आहियो? कई कार्य में बाप दादा ॾिठई हसी जी ॻाल्हि, परिवार जी ॻाल्हि ॿुधाइनि था। परिवार वेठो आहे न, कोई अहिड़ो कमु हूंदो आहे त बाप दादा वटि समाचार ईंदा आहिनि त कई कार्य अहिड़ा हूंदा आहिनि, कई प्रोग्राम अहिड़ा हूंदा आहिनि जो विशेष आत्माउनि जे निमित्त हूंदा आहिनि। त बाप दादा वटि दादियुनि वटि समाचार ईंदो आहे, छो कि साकार में त दादियूं आहिनि। बाप दादा वटि त संकल्प पहुचंदा आहिनि। त छा संकल्प पहुचंदो आहे? मुंहिंजो बि नाम हिन में हुजिणो खपे। मां छा कमु आहियां छा? मुंहिंजो नाम छो न आहे? त बाप चवंदा आहिनि हे अर्जुन, मां तव्हांजो नाम, हे अर्जुन में तव्हांजो नाम छो न आहे? थियणो खपे न, या न थियणो खपे? थियणो खपे। सामने महारथी वेठा आहिनि, थियणो खपे न, थियणो खपे। बाबा प्रश्न था पुछनि त बाप दादा त ब्रह्मा बाबा जो करे करे ॾेखाई, कंहिंखे ॾिठई न, इहे न कंदा आहिनि, इहे न कंदा आहिनि, न। पहिरियों मां, इन मां जो ॿुधायो हुयो, अनेक प्रकार जे रॉयल रूप जा मां ॿुधायो हुयो न बाबा, उहो सभु समाप्त थी वेंदा जॾहिं असां हे अर्जुन ठहिण जो पुरुषार्थ कंदासीं। त बाप दादा जी आशाऊं हिन सीज़न जी समाप्ति जी इहे ई आहे कि हर हिकु ॿार जो ब्रह्मा कुमार कुमारियूं कहलाईंदा आहिनि, मञंदा आहिनि, ॼाणंदा आहिनि, उहा हर हिकु ब्रह्मण आत्माऊं जो बि संकल्प रूप में बि हद जे बंधननि में आहिनि, उन बंधननि सां मुक्त थी वञनि। संकल्प में बि न अचिणो खपे। असां अवतरित आत्मा आहियूं। असांखे जो सेवा मिलंदी आहे बाबा कराईंदा आहिनि, उहो कयो। स्टेज ते विहारई ठीकु आहे, न विहारई ठीकु आहे, चलो वापसि परम धाम। असांखे पंहिंजी सेवा करणी आहे। असां जिते बि वियूं हुते असां जो सेवा करे सघंदा आहियूं उहो कंदा हलो, है न। त बाबा चवनि था कि हाणे
छा करिणो आहे? संकल्प। हिन सीज़न जी समाप्ति में ये ही हर हिकु बार जो ब्रह्मा कुमार कुमारी कहलाईंदा आहिनि, मञदा आहिनि, ॼाणदा आहिनि, उहे हर हिकु ब्रह्मण आत्मायूं जो भी संकल्प रूप में हद जे बंधन आहिनि, उहे सब बंधन समाप्त, मुक्त थियो। ब्रह्मा बाप समान बंधन मुक्त, जीवन मुक्त ठहो। ब्रह्मण जीवन मुक्त, साधारण जीवन मुक्त न, ब्रह्मण श्रेष्ठ जीवन मुक्त जो यही विशेष वर्ष मनायो। हर हिकु आत्मा जेतिरो पंहिंजे सूक्ष्म बंधननि खे ॼाणंदी आहे, ओतिरो ॿियो कोई न ॼाणे सघंदो आहे। बाप दादा त ॼाणंदा आहिनि, छो जी बाप दादा वटि त टीवी आहे, मन जी टीवी आहे, बॉडी जी न आहे, मन जी टीवी आहे। त छा हाणे जो पोइ वरी खां सीज़न त थींदी न, या छुटी करूं, हिकु वर्ष छुटी करूं न, हिकु साल त छुटी थियणी खपे, न थियणी खपे। पांडव हिकु साल छुटी करूं। दादी जी चवनि था मास में 15 ॾींहंनि जी छुटी आहे। अच्छा, ॾाढो सुठो, सभी कंदा। जो चईंदा आहिनि छुटी न करणी आहे उहो हथु उठायो, न करणी आहे। अच्छा, मथे जी गैलरी वारा हथु नथा उठाइनि, सॼी सभा हथु हिलाए थी न, ॾाढो सुठो। बाप त सिधा ॿारनि खे हाजी हाजी कंदा आहिनि, ठीकु आहे न। हाणे बाबा खे ॿार कॾहिं हाजी कंदा? बाप त हाजी कराए वरितईं, बाप सां त तव्हां हाजी कराए वठी की बाबा हाणे तव्हांखे अचिणो आहे। त बाप चईंदा आहिनि, बाप बि हाणे हिकु शर्त रखंदा आहिनि, शर्त मंज़ूर आहे, सभी हाजी त करो, पको आहे, थोरो बि आनाकानी न कंदव। हाणे सभिनि जी शक्लियूं टीवियुनि में कढो। अच्छा, बाप खे बि ख़ुशी थींदी आहे की सभी ॿार हाजी करण वारा आहिनि। त बाप दादा इहे चाहींदा आहिनि की कोई कारण न ॿुधाइणो आहे, इहा कारण आहे, हिन करे इहा बंधन आहे। समस्याऊं न, समाधान स्वरूप ठहो। असांखे समस्या स्वरूप न ठहिणो आहे, समाधान स्वरूप ठहिणो। ऐं साथियुनि खे बि ठाहिणो आहे, छो जी समस्या जी हालात खे ॾिसो था न, भ्रष्टाचार जो बोल केतिरो वधे थो न। असां समस्याऊं न, असांखे समाधान स्वरूप ठहिणो आहे। साथियुनि खे बि समाधान स्वरूप ठाहिणो, छो जी समस्या जी हालात त ॾिसो था, भ्रष्टाचार जो बोल केतिरो वधे थो, भ्रष्टाचार जो बोल केतिरो वधे थो। भ्रष्टाचार, अत्याचार अति में वञे थो न। त बाबा हाणे छा चईंदा आहिनि की कारण हिन करे इहे बंधन इनखे ख़तमु करो, समस्या न। हाणे असांखे समाधान स्वरूप स्थिति धारण करणी आहे। ऐं साथियुनि खे बि ठाहिणो आहे, छो समय जी हालात त ॾिसो था न, भ्रष्टाचार जो बोल केतिरो वधे थो, भ्रष्टाचार अत्याचार अति में वञे थो। त श्रेष्ठाचार जो झंडो पहिरियों हर ब्रह्मण आत्मा जे मन में लहरायो, तॾहिं विश्व में लहराईंदा। केतिरी शिवरात्रि मनायो थी, हर शिवरात्रि ते इहे संकल्प कंदा आहियो, विश्व में बाप जो झंडो लहराइणो। विश्व में इहो प्रत्यक्षा जो झंडो लहराइण खां पहिरियों हर ब्रह्मण खे पंहिंजे मन में सदा दिल तख़्त ते बाप जो झंडो लहराइणो। पंहिंजे मन में सदा दिल तख़्त ते, पंहिंजे मन में सदा दिल तख़्त ते बाप जो झंडो लहराइणो। त हाणे असांखे श्रेष्ठाचार जो झंडो पहिरियों हर ब्रह्मण आत्माउनि जे मन में लहरायो, सदा दिल तख़्त ते बाप जो झंडो लहरायो।
इन झंडे खे लहराइण लाइ ॿ शब्द हर कर्म में लाइणो खपे। हर ॿ शब्द लाइणो खपे। कर्म में लाइणो आहे, संकल्प में न, दिमाग़ में न, दिलि में, कर्म में, संबंध में, संपर्क में लाइणो आहे। मुश्किल शब्द न, कॉमन शब्द आहिनि। उहा हिकु सर्व संबंध, संपर्क में, आपस में एकता। अनेक संस्कार हूंदे हुए बि अनेकता में एकता। ॿियो जो बि श्रेष्ठ संकल्प कंदा आहियो, बाप दादा खे ॾाढो सुठो लॻंदो आहे। जॾहिं तव्हां संकल्प कंदा आहियो त बाप दादा उहो संकल्प ॾिसी करे, ॿुधी करे ॾाढो ख़ुशि थींदा आहिनि। वाह 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 ॿार, श्रेष्ठ संकल्प, वाह। लेकिन अची वेंदो आहे, अचिणो न खपे लेकिन अची वेंदो आहे। संकल्प मेजॉरिटी अर्थात 90% कई ॿारनि जा ॾाढा सुठा सुठा हूंदा आहिनि। बाप दादा सम्झंदा आहिनि अॼु हिन ॿार जो संकल्प ॾाढो सुठो आहे। प्रोग्राम थी वेंदो लेकिन बोल में थोरो अधु कमु थी वेंदो आहे। प्रोग्रेस थी वेंदी लेकिन बोल में अधु कमु थी वेंदो। संकल्प पूरो, बोल कमु, पोइ कर्म में ॿियो कमु मिक्स थी वेंदो आहे। कारण छा आहे? संकल्प में एकाग्रता, दृढ़ता न आहे। अगरि संकल्प में एकाग्रता हूंदी त एकाग्रता सफलता जो साधन आहे। दृढ़ता सफलता जो साधन आहे। उन में फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। एकाग्रता सफलता जो साधन आहे, दृढ़ता सफलता जो साधन आहे। उन में फ़र्क़ु पइजी वेंदो आहे। कारण छा आहे? हिकु ई ॻाल्हि बाप दादा ॾिसंदा आहिनि, रिज़ल्ट में ॿिए जी तरफ़ ज़्यादा ॾिसंदा आहिनि। बाबा ॾिठईं कि ॿार ॿिए जी तरफ़ ज़्यादा ॾिसंदा आहिनि। तव्हां माण्हू ॿुधाईंदा आहियो न, बाप दादा हिकु उंगली अॻियां करे करे ॾेखारी, ईअं कंदा आहिनि त हिकु उंगली ॿिए तरफ़, 4 पंहिंजी तरफ़, त 4 खे न ॾिसंदा आहिनि, हिक खे ॾाढो ॾिसंदा आहिनि। इन करे दृढ़ता ऐं एकाग्रता, एकता हिली वेंदी आहे। इहा करे त मां करां, हिन में ओटे अर्जुन ठही वेंदा आहिनि। कंहिंमें अर्जुन ठही वेंदा आहिनि? इहा करे त मां करां, हुन में दूजो नंबर ठही वेंदा आहिनि। न त स्लोगन बदिली करूं, स्व परिवर्तन सां विश्व परिवर्तन जे बजाय विश्व परिवर्तन सां स्व परिवर्तन, दूजी परिवर्तन सां स्व परिवर्तन। दूजे बदिली करूं न करूं त पोइ बाप दादा बि हिकु शर्त रखंदा आहिनि, मंज़ूर आहे। बाप दादा 6 मास में रिज़ल्ट ॾिसंदा, पोइ ईंदा, न त न ईंदा। जॾहिं बाप हाजी कयईं त ॿारनि खे बि हाजी करिणो खपे न। कुझु बि थी वञे, बाप दादा त चईंदा आहिनि स्व परिवर्तन जे लाइ हिन हद जे मापन सां मरणो पए। स्व परिवर्तन जे लाइ हिन हद जे मापन सां मरणो पए। मापन सां मरणो, शरीर सां न मरणो। बाबा चवनि था मापन सां मरणो आहे, शरीर सां न मरणो। शरीर सां न मरणो आहे। मां राइट आहियां, मां ईअं आहियां, मां छा कमु आहियां, मां बि सभु कुझु आहियां, हिन मापन सां मरणो आहे। बाबा चवनि मां फलानो आहियां त मरणो बि पए त इहा मृत्यु ॾाढी मिठी मृत्यु। मरण अर्थात मरण, दुनिया में उनखे मृत्यु चईंदा आहिनि। त बाबा चवनि था कि मापन सां मरणो आहे। इहो मरणो न आहे, 21 जन्म भाग्य में जीअणो आहे। त मंज़ूर आहे न, मंज़ूर आहे। टीचर्स डबल फॉर्नस मंज़ूर आहे। डबल फॉर्नस जो संकल्प कंदा, वो करण में हिम्मत रखंदा आहिनि। ये विशेषता आहे डबल फॉर्नस में। त भारतवासी ट्रिपल हिम्मत वारा आहिनि।
उहो डबल त उहो ट्रिपल त बाप दादा इहे ई ॾिसणु चाहींदा आहिनि। सम्झो छा ॾिसणु चाहींदा आहिनि? मापनि सां मरण। इहे ई बाप दादा जी श्रेष्ठ आशाउनि जो दीपक हर ॿार जे अंदरि जॻल उहो ॾिसणु चाहींदा आहिनि। कहिड़ो दीपक जॻल रहे? स्व परिवर्तन सां ॿियनि खे परिवर्तन। हाणे हिन बार इहे दिवाली मल्हायो, चाहे 6 मार्च खां पोइ मल्हायो, चाहे 6 मार्च खां पोइ मल्हायो। पोइ जॾहिं बाप दादा दिवाली जो समारोह ॾिसंदा, पोइ पंहिंजो प्रोग्राम ॾींदा। करिणो त आहे ई, तव्हां न कंदव त ॿियो केरु कंदव? पुठियां वारा कंदा छा? माला त तव्हांजी आहे न 16,108 में त तव्हां पुराणा ई अचना आहियो। नया त पुठियां ईंदा। हा, कोई लास्ट सो फास्ट ईंदो, कोई मिसाल हूंदा जो लास्ट सो फास्ट वेंदा, फस्ट अची वेंदा, लेकिन थोरा बाक़ी त तव्हां ई आहियो न। तव्हां ई हर कल्प ठहिया आहियो, तव्हांखे ई ठहिणो आहे। चाहे किथे बि वियो, विदेश में वियो, देश में वियो, लेकिन जो तव्हां पक्का निश्चय बुद्धि बहुत काल जा आहियो, उहो अधिकारी आहियो। बाप दादा जो प्यार आहे न, त जो बहुत काल वारा सुठा पुरुषार्थी, संपूर्ण पुरुषार्थी न, लेकिन सुठा पुरुषार्थी रहिया आहिनि, उन्हनि खे बाप दादा छॾे कीअं वेंदा? साथ ई वठी हलंदा न। इन करे पक्को निश्चय करो, असां ई हुयासीं, असां ई आहियूं, असां ई साथ रहंदासीं। ठीकु आहे न? पक्को आहे न? बसि सिर्फ़ु शुभ चिंतक, शुभ चिंतन, शुभ भावना, परिवर्तन जी भावना, सहयोग ॾियण जी भावना, रहम दिल जी भावना इमर्ज करो। शुभ चिंतक, शुभ चिंतन, शुभ भावना, परिवर्तन जी भावना, सहयोग जी भावना, रहम दिल जी भावना इमर्ज करो। है ना? शुभ चिंतक, शुभ चिंतन, शुभ भावना, परिवर्तन जी भावना, सहयोग ॾियण जी भावना, रहम दिल भावना। त हिन जे लाइ इहा करो। ठीकु आहे न? पक्को आहे? बसि सिर्फ़ु शुभ चिंतक हाणे इमर्ज करे रखी आहे। इमर्ज करो। शिक्षा ॾाढी न ॾियो, क्षमा करो। हिकु ॿ खे शिक्षा ॾियण में सभु होशियारु आहिनि, लेकिन क्षमा सां गॾु शिक्षा ॾियो। मुरली ॿुधाइण, कोर्स कराइण या जो बि तव्हां प्रोग्राम हलाईंदा आहियो, उन में भले शिक्षा ॾियो, लेकिन आपस में जॾहिं कारोबार में ईंदा आहियो त क्षमा सां गॾु शिक्षा ॾियो। सिर्फ़ु शिक्षा न ॾियो, रहम दिल ठही करे शिक्षा ॾियो त तव्हांजे रहम अहिड़ो कमु कंदो जो ॿिए जी कमज़ोरी जी क्षमा थी वेंदी। सम्झो बाबा पुछंदा, सम्झो? अच्छा, हाणे हिकु सेकेंड में मन जा मालिक ठही मन खे जेतिरो समय चाहे ओतिरो समय प्रमाण एकाग्र करे सघंदा आहियो। जो हाणे चारों ओर जे सर्व अविनाशी अखंड खज़ाने जा मालिक करे सघंदा आहियो। अच्छा, त हिकु सेकेंड में असांखे मन जो मालिक ठही बसि संकल्प करो, मां आत्मा ऐं बाबा। अच्छा, चारों ओर जे सर्व अविनाशी अखंड खज़ाने जा मालिक, सदा संगम युगी श्रेष्ठ बंधन मुक्त जीवन मुक्त स्थिति में स्थित रहण वारा, सर्व अखंड खज़ाननि जा मालिक, सदा संगम युगी श्रेष्ठ बंधन मुक्त जीवन मुक्त स्थिति में स्थित रहण वारा, सदा बाप दादा जी आशाउनि खे संपन्न करण वारा, सदा एकता एकाग्रता जी शक्ति संपन्न मास्टर, सदा एकता एकाग्रता जी शक्ति संपन्न मास्टर सर्वशक्तिवान आत्माउनि खे
बाप दादा जो याद प्यार और नमस्ते। चारों ओर दूर वेठे भी ॿारनि खे जीअं यादि प्यार भेजी आहे, पत्र भेजिया आहिनि, उन्हनि खे बि बाप दादा ॾाढो ॾाढो दिलि सां प्यार सहित यादि प्यार ॾियनि था। साथ साथ ॾाढा ॿारनि मधुबन जी रिफ्रेशमेंट जे पत्र ॾाढा सुठा सुठा भेजिया आहिनि। उन ॿारनि खे बि विशेष यादि प्यार ऐं नमस्ते। वरदान बीती के चिंतन में न लाए करे फुल स्टॉप लॻाइण वारा तीव्र पुरुषार्थी ठहो। हाणे ताईं जो कुझु थियो हुनखे फुल स्टॉप लॻायो। बीती के चिंतन में न लाइणो, असांखे बीती के चिंतन में न लाइणो आहे। इहे ई तीव्र पुरुषार्थ आहे। यदि कोई बीती के चिंतन कंदो आहे त समय, शक्ति, संकल्प सभु वेस्ट थी वेंदा आहिनि। हाणे बेस्ट करण जो समय आहे, वेस्ट करण जो समय न आहे। श्री संगम युग जी 2 घड़ियूं अर्थात 2 सेकेंड बि वेस्ट कया त अनेक वर्ष वेस्ट करे छॾिया। हिन करे समय जे महत्व खे ॼाणे हाणे बीती के फुल स्टॉप लॻायो। फुल स्टॉप लॻाइण अर्थात सर्व खज़ाननि सां फुल ठहिणु। ॾिसंदा, फुल स्टॉप लॻाइण अर्थात सर्व खज़ाननि सां फुल ठहिणु। बाबा जी न खज़ाना जमा करो त हुनजी विधि वरदान में आहे फुल स्टॉप लॻायो। असांखे पतो ई न आहे पिछले सेकेंड छा थियो हुयो। फुल स्टॉप लॻाईंदे हाई जंप ॾींदा हलो। हा, शिक्षा वठंदा हलो भई अगरि असांखां कुझु ग़लती थी त। स्लोगन आहे, हर संकल्प श्रेष्ठ हूंदो तॾहिं स्वयं जो विश्व जो कल्याण करे सघंदा। जॾहिं असांजो हर संकल्प श्रेष्ठ हूंदो तॾहिं असां स्वयं जो पूरे विश्व जो बि कल्याण करे सघंदासीं। अव्यक्त इशारो, सत्यता ऐं सभ्यता रूपी कल्चर खे अपनायो। ज्ञान जी कोई भी ॻाल्हि अथॉरिटी सां गॾु सत्यता ऐं सभ्यता सां चओ, संकोच में न। प्रत्यक्षता करण खां पहिरियों स्वयं खे प्रत्यक्ष करो, निर्भय ठहो। भाषण में शब्द कम लेकिन अहिड़ा शक्तिशाली हुजे जंहिंमें बाप जो परिचय ऐं स्नेह समायल हुजे। जो स्नेह रूपी चिंबक आत्माउनि खे बाबा की तरफ़ खींचनि, परमात्मा तरफ़ खींचनि। असांजे भाषण में असांजी तरफ़ न आकर्षित थियनि, बाबा जी तरफ़ आकर्षित थियनि। अहिड़ो स्नेह ऐं बाप जो परिचय ऐं स्नेह समायल हुजे, कम शब्द में हुजनि लेकिन शक्तिशाली, जंहिंमें बाप जो परिचय बि हुजे ऐं स्नेह बि हुजे, ताकि वह आत्मायूं बाबा सां आकर्षित थी वञनि। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो,